थर जी ज़मीननि खे लीज़ करणु माण्हू सां नाइंसाफ़ी थी रही आहे ऐं लखनि जी तादाद में रहंदड़ मोरनि हिरण जो ख़ात्मो थियण जो अंदेशो आहे ऐं उन सां वाइल्ड लाइफ जो नुक़सानु थींदो। वधीक तफ़सील ॾिसूं था उमरकोट मां यूसुफ आसकण मंगरियो जी हिन रिपोर्ट में। मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन मुंहिंजो वतन, मिसरी अखां मिठेरो माखी अखां मिठेरो, कुर्बान तंहिं वतन तां कयां। थर जी ज़मीननि ते लीज़ में थींदड़ नुक़सान 50 ॻोठ 2,70,000 पॉपुलेशन, हज़ारें एकड़ ते मुश्तमिल वणनि जो ॿेलो जेको असांजी माहौलियात जो ज़ामिन आहे। 5,50,000 जे माल पीढ़ी मां वरतल अंगनि अखरनि मुताबिक़ ही इलाइक़ो सालाना 13 लाख टन गोश्त मुल्क में GDP में शामिल करे थो, जेको बि ख़त्म थी वेंदो। ही इलाइक़ो हिकु जाइज़े मुताबिक़ सालाना 38 लाख टन खीर मुहैया करे थो, जेको बि ख़त्म थी वेंदो। हिन इलाइक़े में पलिजंदड़ चोपायो माल मां 5 अरब सालाना आमदनी माण्हुनि खे मिले थी, जेका बि ख़त्म थी वेंदी। लखनि जी तइदाद में रहंदड़ हरण ऐं मोरनि जो ख़ात्मो थियण जो अंदेशो आहे ऐं उन सां वाइल्ड लाइफ जो पिणु नुक़सानु थींदो। बचपन है हमारा यहाँ गुजरा, यहाँ खेत हरे हरियाले थे, वो गांव अभी दीवार हुए, अब बंद हुए रास्ते अपने। धरती ते धाड़ो ना मंजूर, धरती ते धाड़ो ना मंजूर। मक़ामी माण्हुनि मुताबिक़ ही ज़मीनूं, ही तरायूं, माल जा वाड़ा, माल जूं चरागाहूं, ही भिटूं ऐं ॾहर असांजी सक़ाफ़त आहिनि, जिन जो ख़त्म थियण सां असांजी तारीख़ मस्क थींदी ऐं असांजो हेरिटेज ख़त्म थी वेंदो। इहा लीज़ कंहिं बि क़ीमत ते नामंज़ूर नाहे। हुकूमत खे घुर्जे त पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी करे असांजे माण्हुनि ऐं ढोरनि, मोरनि, हरण, वणनि, सीमनि ऐं तराइनि जो मसइलो आहे। कैमरामैन सां गॾु यूसुफ आसकण मंगेरियो, न्यू मेरान न्यूज़, उमरकोट। मुल्क उठो अॼु मारूड़ारो तड़े सॼी पैसाई, मुल्क उठो अॼु मारूड़ारो तड़े सॼी पैसाई, हिकु मोरिया बोल सुनावे, अॼु ऊंगड़ लीता उॾावे।